ताना लगी तुझे तारा जन खे महबूब रसूलुल्लाह जा फरमानो असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं हज़रत अल्लामा मौलाना साईं मुनीर अहमद क़ादरी साहब जा ऐं जेके भी क़ादरी तहरीक जा नौजवान दस्तगीर जा ग़ुलाम इन सां गॾु आहिनि। अल्लाह ताला सभिनि जी ग़ुलामी क़बूल ऐं मक़बूल फरमाए। जे हिन दस्तगीर जे यारीअ में रुपयो दाणो दाणो ख़र्च कयो अल्लाह ताला उन्हनि जी ग़ुलामी क़बूल फरमाए। तव्हां असांजी हाज़िरी भी क़बूल फरमाए। दिल सां आमीन चओ। अब थकिजी पिया हो त पोइ हथ कढो। अञा इहो थकियलनि वारो नारो आहे, अञा चुस्तनि वारो नारो अञा पियो आहे। माशाअल्लाह। अल्लाह से जे इश्क के सलामत रखे। पूरो तवज्जो करे वियो। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में गुलामी ॾेई करे इजाज़त पिनदासीं। अॼु प्रिय दस्तगीर सरकार जे यारीअ में आया हो, खाली झोलियूं खणी आया आहियूं। इंशाअल्लाह ताला इहे रहमत सां भरे पोइ उथंदासीं। छोजो तव्हां असांजूं रातियूं कॾहिं दोस्तनि जे कचहरियुनि में भी गुज़री वेंदियूं आहिनि। पहिरां दोस्तो अल्लाह रहम करे कॾहिं कॾहिं बीमारीअ जे अंदर भी पहिरां दोस्तो रातियूं वेठे गुज़री वेंदियूं आहिनि। पर अॼु केॾा न ख़ुशि नसीब आहियूं जो मुस्तफ़ा ऐं मुस्तफ़ा जे बचनि जे ज़िक्र में हे घड़ियूं गुज़री रहियूं आहिनि। मुंहिंजे महबूब जा परवानो अल्लाह ताला जी ज़ात पर बरकात फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। महबूब तो के सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे। महबूब सभिनी जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे। सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे। जंहिंजे लाइ रहमत आहे सो ॻाल्हाए। महबूब सभिनी जहाननि जे लाइ अञा पोयां कोन पिया ॻाल्हायो। महबूब सभिनी जहाननि जे लाइ, सभिनी जहाननि वारनि जे लाइ, ज़मीन वारनि जे लाइ, आसमान वारनि जे लाइ, इंसाननि जे लाइ, जिन्ननि जे लाइ, ॻाल्हायो छो नथा, जानवरनि जे लाइ, पखियुनि जे लाइ। महबूब मुस्तफ़ा सभिनी जहाननि जे लाइ रहमत बंदी आयो। मन जेको भी खुदा जान बनायो उन जी हुकूमत अल्लाह ताला मुस्तफ़ा जे हथ में अता फरमाई। जो ही न दुनिया जो चरखो ही रहमत जे सदके तो हले। दुनिया जो चरखो ही रहमत जे ॻाल्हायो छो नथा। रहमत जे मुंहिंजा मौला जेको ॻाल्हाए उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजां। दुनिया जो चरखो रहमत जे सदके में जॾहिं मेराज वारी रात मुंहिंजो दिलबर नबी रब जे दीदार जे लाइ त दुनिया बीह रही। जंहिंजो कद जेतिरो हो 18 साल रब जे दीदार में मुस्तफ़ा वेठो और अड़के वारा 18 सालन में न कंहिंजो कद वधियो न कंहिंजी उम्र वधी। जेके जिथे हा उते रहिजी विया। मुस्तफ़ा आयो पोइ दुनिया हलण शुरू थी वई। अल्लाह ताला दुनिया वारनि खे ॾेखारियो मुस्तफ़ा मौजूद आहे दुनिया में त दुनिया हलंदी। मुस्तफ़ा न आहे त दुनिया बीहजी वेंदी। पर अॼु ताईं तो असांजो महबूब हयात नबी मौजूद आहे। रब जो चको हली। सुभान अल्लाह। भैया तो बदल जो भे दस्तगीर पानी गरम कोने पानी अची वयो। पानी गरम पानी हे पांजन जे लाइ भी रहमत आहे, परावन जे लाइ भी रहमत आहे, सजणन जे लाइ भी, दुश्मनन जे लाइ भी। तॾहिं त के आशिक़ फरमायो सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां। पोयां थकिजी पिया छा। थकावट 12 बजे खां पोइ थींदी आहे। अञा ॿारनि में 10-15 मिंट आहिनि। हाली यारी ऐं ॿारीअ जो विच थो हले पियो। हे यारीअ वारा भी आहिनि त ॿारीअ वारा भी। सुन्नी तोखे मुबारक यारी भी तोखे नसीब, ॿारी भी तोखे नसीब। न मुल्लनि खे यारी नसीब न ॿारी नसीब। सुन्नी तोखे मुबारक हिते भी ढब तूं करे कब्र जे अंदर सवाब जा ढब भी। वाह सुभान अल्लाह।
मुला कहते ही फतवाऊं दे भूख था मरन फतवाऊं तो दिनियो का पर भूख था मरन चंद्रा सुभान अल्लाह राजा तो जाओ ना सुभान अल्लाह यारी करण जायज ना है बारी कर सुनी घरव कहीं बैठा नो तारा पटे दिसन खाए न था सुभान अल्लाह ये लाड़न वाले अखियों बंद कर सुभान अल्लाह दिल जो अखियों खोल त मुस्तफा जो मीलाद भी समझ में अची वही त दस्तगीर जी यारी भी तो के समझ में अची वही सुभान अल्लाह बेशक यारी भाग वारा खाईंदा ने भागा तो नहीं खाईंदा सुभान अल्लाह यारी आए भाग वारन जेला तो जो दस्तगीर मिलो ही भाग वारन के ने भाग जेला तो रही सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर आए भाग वारन जेला अल्लाह ताला दस्तगीर जो दरवाज़ो ही खुश नसीबन जेला रखियो जेके दस्तगीर जो दर मिले उनके वली भी मुबारक दीदा मुबारक थी द वली जे सरदार जी दामन तोखे नसीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है भला बाग जन्नत को क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है सुभान अल्लाह जो तक भी शेर बुधाया नमाज़े पढ़े जा अज़ाने दिए जा शबो रोज सजदों पे सजदे किए जा सजदे किए जा अरे नमाज़े उसी की है अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला ये के पंजतन जो घरानो मिलो आ वो भई हथ मथे खणी भेज दस्तगीर ये के या दामन मिली आ वो पांजे इश्क ते नाज़ करे भेज दस्तगीर जो नारो ॿुधाए जो थकलन वारो नारो न जेतरी नसीब जेतरा भाग फलानो ओतरो नारो भेज दस्तगीर भला बाग जन्नत को वो क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है ओ मुझे महबूब जा परवाना अल्लाह ताला मुझे दिल पर नबी जो वो मकाम अता फरमायो मुझा महबूब जरे मेराज देव्या सुभान अल्लाह काथे मेरा जते मुझो दिल पर नबी जने वा रब जो दीदार करे मोती आया मुझे रब करीम मुझे महबूब जे उम्मत जे ला तोहफो अता फरमायो सुभान अल्लाह छा अता फरमायो तोहफो केड़ो अल्लाह ताला नमाज अता फरमाई सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे महबूब जी उम्मत जेला 50 वक्त नमाज तोहफो ॾिनी 50 वक्त सुभान अल्लाह घणा 50 तो पढ़ो कोन था ॻाल्हायो त सही 50 कोने 50 में 5 वञी बची आ
अलाए तव्हां खे भाव थी बीठो अलाए वरी 50 वरी नई सही शुरू थींदी 50 वक्त नमाज मिली मुंहिंजा दिलबर नबी रब जो दीदार करे आसमानन ते मोटी आया हजरत मूसा अलैहिस्सलाम मुझे महबूब जे दीदार जे ला बीठो आ मुझे दिलबर नबी के मुझा महबूब को उम्मत जे ला तोहफो मिलियो आ सोना मूसा महबूब छा मिलियो 50 वक्त नमाज मिली आ सुभान अल्लाह हजरत मूसा अलैहिस्सलाम जो तो मुझा महबूब रण के वाला तो कोन पढ़ंदा सुभान अल्लाह गाला है न था महबूब 50 वक्त रब जी दरबार में वञो कुछ माफ कराए जो 50 वक्त खड़ी आ मुझा दिलबर नबी वया ओ मुझा मौला कुछ रियायत थे मेहरबानी 5 वक्त नमाज माफ वरी मोटी आया वरी मूसा अलैहिस्सलाम मोटायो वरी 5 वक्त नमाज माफ थी वरी मुझा महबूबा आया वरी मूसा अलैहिस्सलाम मोटायो वरी मुझा महबूब वया वरी 5 दफा नमाज माफ थी ये मूसा अलैहिस्सलाम मुझे दिलबर नबी के 9 दफा वापस कयो रब जे दीदार जेला हजरत मूसा के भी मजो पियो अचे मुझो मुस्तफा रब जो दीदार पियो करे मूसा अलैहिस्सलाम मुस्तफा जो दीदार करे रहो सुभान अल्लाह तो जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला सुभान अल्लाह मुझे महबूब 9 दफा महबूब वया ना 50 ताली है तो इन्हें जो उस्ताद काफी ना 50 वदा छो न था बुधायो ना 50 45 वक्त नमाज माफ थी बाकी घना बच 5 वक्त हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज कयो मुंहिंजा महबूब अञा कोन पढ़ंदा 5 वक्त नमाज रब जी दरबार मां अञा माफ कराए अचो तव्हां जी भी दिल चवंदी होती त महबूब हिकिड़ो दफ़ो भेरो ॾे इन्हनि मां बि जान छुटी पई मुझे महबूब के मूसा अलैहिस्सलाम अर्ज महबूब अन्या कुछ माफ कराए जो मुझे दिलबर नबी फरमाया सोना मूसा आने रब जी दरबार में हयात होते वीले बस 5 वक्त नमाज मुझे उम्मत जे ला काफिया आने नमाज पढ़न इन्हनि जो कमा जन्नत वठी ॼण मां मदीने वारे साईं जो कमा है सुभान अल्लाह मुझे महबूब जा परवानो पिरी मोटी आया मुझे दिलबर नबी का पूछा के महबूब उम्मत जे ला को तोहफो मिलियो महबूब फरमायो 5 वक्त नमाज मिलिया मुझे महबूब फरमायो जेके मुंहिंजा उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदा ॼण 5 दफा मेराज कयो यानी 5 दफा पंहिंजे रब सां मिली आया वाह वाह सुभान अल्लाह करे सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह नमाज 5 वक्त फर्दा मर्द हुजे या औरत हुजे सुभान अल्लाह औरत हुजे मुझे महबूब ते कलमे पढ़ण वारो दुनिया जूं परेशानियूं तॾहिं वधंदियूं जॾहिं माण्हू बेनमाज़ी थी वेंदो आहे पर जॾहिं अल्लाह जे दरबार में बानड़ो सिर झुकाईंदो आहे केतिरी बि ग़रीबी अची वञे केतिरी बि मिसकीनी अची वञे पर तंगी न थींदी आहे मुंहिंजे रब जी दरबार में जेको सिर झुकाईंदो आहे रब उन जे लाइ रहमत जा दर खोले छॾींदो आहे सुभान अल्लाह मुझा मौला जो सुभान अल्लाह चवण के 5 वक्त बा जमात नमाज नसीब फरमा जा सुभान अल्लाह
ओ मुझे महबूब जा परवाना मुझे दिल पर नबी फरमायो है जे तने आयो जेको बेनमाज़ी आ उन जे घर में सुञ थी वेंदी अज पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ में आया 5 वक्त नमाज़ी बणजी वञो मुझे महबूब ते कलमे पढ़ण वारो ओ मुसलमानो हेॾो अल्लाह अकबर जो आवाज़ कन ते थो अचे मुसलमानो रब जे सद खे तव्हां आवाज़ सां सद नथा ॾियो ओ रब जूं अल्लाह जा घर खाली पिया आहिनि तव्हां सां होटल भरियो वेठा आहियो पर जॾहिं अल्लाह जे घरनि में ईंदासीं रुठल रब परजी पियो त दुनिया जा कम आसान बणजी वेंदा सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी फरमायो हेदे न्यारो तमार्द कया मुझो दिल पर नबी तो फरमाया जेको बेनमाज़िया पहिरियों तमाम उन्हनि जे घरनि खे पायूं ॾेई साड़े छॾिया जेको बेनमाज़िया उन्हनि खे मुसलमाननि जे कब्रिस्तान में भी न दफनाया मुझे महबूब जा परवानो अज दस्तगीर जी यारीअ मां हे भी पैगाम खणी वञो मुझे दिल पर नबी फरमायो जेको 5 वक्त नमाज नथो पढ़े अल्लाह ताला उनके दुनिया जे अंदर प्यारा दोस्तो दुनिया में भी अज़ाब दींदो आ ओ जॾहिं उन जो साह निकरंदो आ उन वक्त भी उन जे मथां अज़ाब प्यारा दोस्तो कयो वेंदो आहे जॾहिं क़ब्र जे अंदर वेंदो आहे उन जे लाइ क़ब्र में भी अज़ाब तैयार आहे उन जो आख़िरत में भी उन जे लाइ अज़ाब तैयार आहे मुंहिंजे महबूब जा परवाना मुंहिंजो दिल पर नबी तो फरमाए जेको बेनमाज़ी आहे पहिरियों अल्लाह ताला उन जे उम्र मां बरकत ख़त्म करे छॾींदो आहे जेको बेनमाज़ी आहे रब उन जे रिज़्क़ मां बरकत ख़त्म करे छॾींदो जेको बेनमाज़ी आहे रब उन जे चेहरे मां नूर खसे छॾींदो आहे जेको नमाज़ी हूंदो आहे उन जो चेहरो नूर वांगुरु चमकंदो रहंदो आहे ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना मुंहिंजो दिल पर नबी तो फरमाए जेको बेनमाज़ी आहे उन जो को भी अमल रब क़बूल न कंदो आहे उन जी का भी नेकी रब क़बूल न कंदो आहे जॾहिं को भी उन जे लाइ दुआ घुरे उहा दुआ नमाज़ीअ खे फ़ाइदो ॾींदी आहे भले को वक्त जो कामिल दुआ घुरे बेनमाज़ीअ खे उहा दुआ फ़ाइदो न ॾींदी आहे मुंहिंजो रब उन खां रुठल हूंदो आहे मदीने वारो साईं रुठल हूंदो आहे उन जी दुनिया में ज़िंदगी तंगीअ में गुज़रंदी आहे भले कमाइण वारा ॾह हूंदा साम्हूं प्यारा दोस्त दुनिया भी ईंदी पर हैरान हूंदा असांजे रोज़ीअ में बरकत कोने पर मुझे प्रिय जा परवानो केतरी भी कमाई हुजे रोज़ीअ में बरकत न थींदी आ त काश नजर न ईंदी आ पर जेको नमाज़ी बणजी वञे जे घर में नमाज़ हले हिकिड़ो कमाईंदो आ रब सभिनि खे पंहिंजे रहमत जे बरकत सां खाराईंदो आ सुभान अल्लाह ओ मुझे महबूब जा परवाना जॾहिं मां बेनमाज़ी जॾहिं दुनिया मां वञण वारो हूंदो आहे अल्लाह ताला उन जे मथां भी अज़ाब नाज़िल फरमायो ओ मुझे प्रिय जा परवाना बेनमाज़ी मरंदो मुझे महबूब फरमायो वो भुखियो थी मरंदो जेको बेनमाज़ी हूंदो वो उञायल थी मरंदो 7 दरियानि जा उनखे पाणी पीआरियो त बि उन जी उञ कोन लहंदी आहे मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा परवाना मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा परवानो जॾहिं वो बेनमाज़ी वफ़ात पाईंदो आहे उन जो सख़्तीअ सां सकरात सां अज़ाब प्यारा दोस्तो रूह कब्ज़ थींदो आहे पर जॾहिं उहो बेनमाज़ी क़ब्र जे अंदर अचे उन जे लाइ अज़ाब अॻ में क़ब्र में तैयार करे रखियो वेंदो आहे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जीअं जो बेनमाज़ी क़ब्र जे अंदर ईंदो उनखे क़ब्र एतिरी तंग उन जी
मज़ार हूंदी सॼे पासे जूं पासीरियूं खॿे पासे हली वेंदियूं खॿे पासे वारियूं पासीरियूं सॼे पासे हली वेंदियूं उनजी माउ जी थञ बि निकिरी ईंदी उनखे ईअं बेनिमाज़ीअ खे क़बर पीड़ींदी आहे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो इहो क़यामत ताईं रब करीम अज़ाब बेनिमाज़ीअ जे लाइ रखी छॾियो आहे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो क़बरुनि मां उथारियो वेंदो पहिरियों पहिरियों क़बर मां उथण सां निमाज़ जी पुछा कई वेंदी आहे प्यारा दोस्तो मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए जॾहिं मज़ार मां उथारियो वेंदो रब करीम उन सां कावड़ में ॻाल्हाईंदो जंहिंसां मुंहिंजो रब कावड़ में ॻाल्हाए हुनजे लाइ त दोज़ख जा दर खुलियल हूंदा जेको बेनिमाज़ी आहे उन खां सख़्तीअ सां सवाल जवाब उन सख्तीअ सां हिसाब किताब वक़्तु वधो वेंदो अल्लाहु अकबर मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए जेको बेनिमाज़ी आहे मुंहिंजे महबूब फरमायो 3.5 करोड़ साल हिक निमाज़ जे एवज़ उनखे दोज़ख जी बाहि में साड़ियो वेंदो ओ दुनिया जा मुस्लमान तव्हां असांजे जिस्म में हिक चिड़ंग जी सण जी ताक़त कोन्हे तो असांखे केतिरी त लापरवाही अची वई आहे केतिरो अल्लाह जे हुकुम ऐं फर्ज़न खां परे थी विया उन जो मक़ाम जहन्नम आहे जेको बेनिमाज़ी आहे बाक़ी जेको निमाज़ पढ़ंदो आहे महबूब फरमाए निमाज़ मां मदीने वारे साईं जे अखियुनि जो ठार आहे सुभान अल्लाह मन जेको महबूब जो उम्मती निमाज़ पढ़ंदो मुंहिंजे महबूब जूं न अखियूं थदियूं हूंदियूं सुभान अल्लाह महबूब उन सां प्यार कंदा ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो निमाज़ीअ जो शान तफ़दो जॾहिं निमाज़ी वुज़ूअ जे लाइ रब जी दरबार में वुज़ू कंदो आहे कुरड़ी कहीं रब फरमाईंदो मलाइका हिन जे ज़बान जा गुनाह सभु मेटे छॾियो सुभान अल्लाह गुनाह जा ज़बान जा गुनाह मेटे छॾियो ज़बान जा गुनाह मेटे छॾियो मुंहिंजो रब फरमाईंदो जॾहिं इंसान बंदो नक खे पाणी ॾींदो आहे रब फरमाईंदो नक जा गुनाह मेटे छॾियो इंसान जॾहिं मुंहुं धोअंदो आहे रब फरमाईंदो हिन जे अखियुनि जा गुनाह सभु मेटे छॾियो हे मथे जी मख कंदो आहे रब फरमाईंदो दिमाग़ जा जेके बुरा बुरा ख़्याल सभिनि जा गुनाह दिमाग़ जा मेटे छॾियो जॾहिं वरी कननि जी मख कंदो कननि जा गुनाह मेटे छॾियो हेॾे तवजो कयो रड़के वारा जॾहिं ॿाहूं धोअंदो आहे महबूब जो उम्मती रब फरमाईंदो हिन जे ॿाहुनि जा गुनाह मेटे छॾियो ओ जॾहिं महबूब जो उम्मती निमाज़ जे लाइ वुज़ू करे पेर धोअंदो रब पाक थी वियो जीअं को बच्चो मां जे पेटों ताज़ो ॼमे हुन गुनाह कयो ई कोन्हे ईअं गुनाह खां पाक मुंहिंजे प्रिय जा परवाना हाणे रब जा फरिश्ता बि अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला तूं पंहिंजे ॿारनि ते केतिरो करीम रब सुभान अल्लाह हाणे इनाम कहिड़ो थो ॾे रब फरमाईंदो मलाइको लिखोसि जन्नती सुभान अल्लाह जन्नती मुंहिंजा मौला जन्नत ॾिनई मुंहिंजो महबूब तो करे मुंहिंजा मौला अल्लाह अकबर करे बीठो अलहम्द थो पढ़े सना थो पढ़े पोइ अलहम्द शरीफ सूरत में हाणे एतिरो बीठो इन जो बि त सवाब अता फरमा मुंहिंजो रब फरमाईंदो ओ मलाइका हिन सना पढ़ी जेतिरा जिस्म में वार अथसि हिन जूं एतिरियूं अमाल नामे में नेकियूं लिखी छॾियो सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जा परवानो अलहम्द शरीफ सूरत पढ़ी महबूब इन जो बि सवाब वठी ॾिनो रब फरमाईंदो मलाइका इन जे अमाल नामे में हज ऐं उम्रे जो सवाब लिखी छॾियो सुभान अल्लाह नमाज़ जी बरकत अञा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह थकेला सुभान अल्लाह ते मां भी कोन ॿुधाईंदो सुभान अल्लाह मत खणी भेज दस्तगीर जो नालो मुंहिंजे महबूब जे रहमत जो सदको ओ मुंहिंजे महबूब जा परवाना मुंहिंजे महबूब हिक हिक तकलीफ़ जो हिक हिक सजदे जो हिक हिक रुकूअ जो रब जी दरबार मां
जने महबूब जो उम्मती रुकू में वींदो आ मुंहिंजा मौला मुंहिंजो उम्मती कीअं तकलीफ़ में बीठो आ इन जो भी तसवाब अता फरमा। सुभान अल्लाह। रब फरमाईंदो आ मुंहिंजा दिल बर नबी मां लिख रहायां तो जेतिरो बदन जो रब फरमाईंदो मलाइको लिखो हिन जण मां अल्लाह जा चारई किताब वॾा पढ़िया मां रब एतिरो सवाब हिन जे अमाल में लिख रहायां। सुभान अल्लाह। ये महबूब जा परवान जॾहिं हाणे रुकू मां अल्लाह जो बानो मुस्तफ़ा जो उम्मती उथियो बीठो रब उनखे पंहिंजी रहमत जे नज़र सां ॾिसंदो आ रब ख़ुशि थींदो आ बानो मुंहिंजे इबादत में आ हाणे जॾहिं मुंहिंजे महबूब जो उम्मती सजदे में वञे सुभान अल्लाह। ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हाणे जॾहिं मुंहिंजे महबूब जो उम्मती सजदे में वियो सुभान अल्लाह। ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। या मौला जेको दिलवारी सुभान अल्लाह चवे उनखे 5 वक्त नमाज पाबंदीअ सां सुभान अल्लाह। जेको सजदे में वयो अल्लाह ताला उन जे लाइ फरमाईंदो मलाइको जेतिरा भी इंसान आहिनि जेतिरा भी जिन आहिनि उन्हनि नेकियूं कयूं मां अल्लाह ताला इन जे हिकिड़े इन सजदे जे करे अल्लाह ताला एतिरियूं नेकियूं अता फरमाईंदो लिखण मलाइको लिखी छॾियो एतिरियूं नेमतूं एतिरियूं नेकियूं हाणे जॾहिं अतहियात में वेही करे सलाम वराईंदो आहे मुझो रब फरमाईंदो आ मलाइका मुझे उम्मतीअ जे लाइ सब जन्नत जा दर खोले छॾियो जे मां वणेस त जन्नत में क्रॉस करे वञे। सुभान अल्लाह। हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। महबूब जे सदके केतरी न मेहरबानी आ त नमाज पढ़ण सां गुनाहन का माण्हू आजो भी थे माफी भी मिले चेहरे में नूर भी मिले रोज़ी में बरकत भी मिले अल्लाह भी राजी थे अल्लाह जो रसूल भी राजी थे मुसलमानों भी खपे सुभान अल्लाह। बाबा नमाज में टाइम घणो लगे बाबा 10-15 मिनट भी कोन लॻंदा पंहिंजे रुठल रब खे जीअं राज़ी कयो प्यारा दोस्तो उन जो दुनिया में रण भी बेमिसाल क़ब्र में भी बेमिसाल बणिजी वञे आख़िरत में भी बेमिसाल दुआ कयो अॼु हिन यारीअ जे सदके अल्लाह ताला तो असांखे 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा मौला जेको दिल वारी आमीन चवे जी आमीन क़बूल करे 5 वक्त नमाज नसीब फरमाए। आमीन। अञा दिल वारी आमीन चओ आमीन। अगर कब दुनिया के अजाब को बचण चाहियो था तो आमीन चओ 5 वक्त नमाज नसीब फरमाए। अल्लाह ताला कब्र ऐं आखिरत जे अजाब का बचाए रब 5 वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए। आमीन। वो जाओ ना जिसे मिल गया कमली वाले का दामन पर वदी गालियां पिया नमाज पढ़े पर महबूब सा प्यार न होजे पोइ रब हिकिड़ो सजदो भी कबूल न फरमाईंदो नमाज भी मिली मुस्तफा जे दरवाजे तां त कबूल भी मदीने वाले साईं जे दर तां थींदी आहे। सुभान अल्लाह करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुल्ला चई बाबा डायरेक्ट अल्लाह को करो जैसे तू डायरेक्ट आयो बापी जे वसीले से आयो या डायरेक्ट थ्रू आयो हे बेन के शकाल लगाला नहीं कोन बाबा पी जे वसीले से आयो ना डाडा तो जाओ जिस तू पान डायरेक्टर आयो जो डायरेक्टर जा 10 थो दे डाडा तो जाओ अब असां डायरेक्टर वारा ना आयो ये थ्रू नॉन स्टॉप ब्या थई डाडा तो जाओ
सिद्धो जो वजन काते ब्रेक न सिद्धो तो में सुभान अल्लाह बाबा जे में ब्रेक न तो तकला से त मारी वाह वाह मुझा मुर्शिद सुभान अल्लाह असा जो स्टाफ हजरत कलंदर शाहबाद जे दर ते ठई असा जो स्टाफ हजरत फिदाई जे दर ते ठई असा जो स्टाफ हजरत रोजे धनी जे दर ते ठई असा जो स्टाफ दरगाह सोई शरीफ ते ठई असा जो स्टाफ दरगाह भरजोड़ी शरीफ ते ठई असा जो स्टाफ दरबार आलिया मुर्शिद रबर मोहम्मद आज अली शाह जीलानी वाह 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 असा मचे घणी भेज दस्तगीर जो नाम पीरन मारा बेटा उए नारा बुधायो बे पीरा नारो नारो आज वाह मचे घणी भेज दस्तगीर हक मुझा सोना ये थ्रू ब्या थई सुभान अल्लाह चुस्त कर लबाए खना चुस्त कर वाह मुझा बड़े मुल्ला जे कदे तू तो ये बिस्तरा खड़ी दीन का काम कर रहे हैं दीन का पैगाम मुझे करे दीन तो का सवा न तो पुजी सके त रब जे दरबार में कबूल मुस्तफा का सवा की थी सकदो सुभान अल्लाह वाह सोना वाह सुभान अल्लाह वाह मुझा सोना मुला दीन भेद आए बेदीन बेशक सुभान अल्लाह हिकु बोड़ो बियो बिस्तरो कोरो बेशक सुभान अल्लाह वाह मुझा मुर्शिद करीम मन इन्हनि में जन्नत में सब बोड़ा सब बोला के चूंडे बड़ा बोड़न जी का कारखानो त न राजा बड़ा सब तड़ियल बाबा हाणे तव्हांजे घर में जो अबो पोड़ो थे तव्हां चवंदो अबा हाणे तूं बे मां महबूब जो शान मां थो ॿुधण वञा सुभान अल्लाह अबा इहो बि सवाब तोखे थींदो कॾहिं पोड़े ते चवंदे हाणे तूं निकिर मां आराम सां सुम्हां थो हे चंद्रा के अहिड़ा के पोड़न मो तंग सुभान ये के मरंदा ट्रेनन में को मरंदो भिटन में को मरंदो जबलन में वो चंद्रा सुता पिया दादा त जाओ सुभान अल्लाह ए मौसम आई थव तरे को बुधाया गर्मिन में दीन याद कोन इनके सर्दिन सर्द मुल्ला है सुभान अल्लाह हे तब मौसमी मुल्ला सुभान अल्लाह बड़ा कोई अंके सिसराटी न थी अजे दादा तगड़ करे सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह अजे के अचन न को पहले सवाल ये करन आप गर्मी में क्यों नहीं आए थे इतना दीन का दर्द था अगर दीन का सवाब कमाना है तो गर्मी में आ जाओ ना सुभान अल्लाह वाह मुझा सुभान अल्लाह सुभान अल्लाह आपका दीन सर्दी में चलता है क्या सुभान अल्लाह इनका दीन सर्दियों में चलता है आज के रसूलों का दीन गर्मियों और सर्दियों मौसम को नहीं देखता सुनियो तुम खुश नसीब हो अल्लाह ताला ने हक सच वाला मसलक जमात आले सुन्नत देकर हक की गुलामी और दीन की गुलामी हक वाली अल्लाह ताला ने मसलक जमात आले सुन्नत को नसीब है सुभान अल्लाह हम सुन्नी मौसम को नहीं देखते सुभान अल्लाह हम मुस्तफा के इश्क को देखते न गर्मी देखे न सर्दी देखे 24 घंटे में मुस्तफा की गुलामी में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये सर्दन में हेडा चकदा नसवारुन जा खणी जी पचदा नशाई ओडो पार्सल करे के बोरा भरे था डंडन वाला था खुटे नहीं न थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह या नसवार त ॾिठी आ दुकानन ते साई पई हूंदी आ पर खबर ना है न चंडरीअ जो वरी रंग ही अहिड़ा कहिड़ो थी सुभान अल्लाह
कारी न तने पूरी तने सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण भी चंद्रा तैया भी चंद्री हाँ चंद्रो चंद्रे के 100 को ते गोले लहे सही सुभान अल्लाह सुभान अल्लाह गालायो छो न था सुभान अल्लाह सुभान अल्लाह दीन वारो नशाई थी दुआ जा ना साईं हाणे हेडो चपटो कढी ॿुधो हाणे दीन जो पैगाम अरे असांखे नशाइन जो दीन न खपे असांखे दस्तगीर जे बचन जो दीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरक सोना सुभान अल्लाह वाह मुझा मुर्शिद सुनियो होशियार थियो जी मुझा पर मां तव्हां को हिकिड़ो सवाल कयां जवाब त ॿुधायो हाँ मतलब दूसरी कंपनी न ये दूसरी कंपनी वारा दे छो नथा वञन सिधो असांजे मस्जिद में वाह सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह सुभान हाणे अल्लाह मां तव्हां को पुछां थो तव्हां कॾहिं सुन्नी 5-8 ॼणा गॾिजी करे कॾहिं उन्हनि मुल्लनि जी मस्जिद में वियाओ ना साईं अलाह बचाईंदो आमीन पर वेंदासीं त दीन जो पैगाम खणी पर असां उन्हनि ॾे वियाऊं कॾहिं ना साईं असां नथा वञूं त उहे चंद्रा छो था अचनि बेशक जेको अचे न बस असांखे पंहिंजे मस्जिद में रहायो जे ठीकु आहे असां पोइ रहाईंदासीं असां 11 दस्तगीर जा गुलाम वठी था हलूं पहिरियों असांखे पंहिंजे मस्जिद में रहायो सुभान अल्लाह अहिड़ा दस्तगीर जा नारा ॿुधाइण जो मुननि जा मथां टड़की पवनि सुभान अल्लाह मथे ज़ोरदार नारो फेंक मुननि जा इहे नारे दस्तगीर जे मथां न चकराया त ॿी ॻाल्हि सुभान अल्लाह ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो चओ न वाह वाह मुझा मुर्शिद मोहम्मद आशकरी शाह जो मुरीद जिते मां मोटरसाइकिल ते वञा पियो अॻियां फोरू आया मुंहिंजी अची चाबी पिया कढनि गाॾीअ जी पोइ मां चाबी मां कढी वरिती उन फोरूअ खे मां हितां गले खां वरितो सुभान अल्लाह हाय हाय वाह गले खां वठी हीअं सोड़ो कर्म चयो पहुच पीर दस्तगीर सुभान अल्लाह जब मुर्शिद वज़ीफ़ो ॾिनो वठी घुटो बि ॾां पियो पहुच पीर दस्तगीर ॿिए खे बि ॼाणे अलाए छा थो पढ़े असां थो पढ़े हाँ सुभान अल्लाह फरक वाह सुभान अल्लाह ॾाढा त भेज दस्तगीर दस्तगीर हुन चयो बाबा अलाए छा थो छॾ मां छॾियो भई तूं त छॾ सुभान अल्लाह वाह भॼी विया सुभान अल्लाह वाह मुझा ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो चओ न ॿुधाए त मुश्किल अचे चओ पहुच पीर दस्तगीर इहो दिल वारी राड़ कर कम तूं जो आहे पहचन कम पीर जे पीर दिल पर दस्तगीर सुभान अल्लाह वाह सोना सुभान अल्लाह सुभान उन्हनि ते पाबंदी चव सुन्ननि जे मस्जिद में इन्हनि खे न आहे अचिणो न मुड़नि त हिन जो इलाज पादर अथव सुभान अल्लाह ॿियो हिन जो इलाज न आहे लुंडी ॾिठी अथव लुंडी हाँ साईं बिल्कुल जेके बेपीरी आहे बेशक उहा ख़बर अथव कीअं मरंदी आहे कल्ले सां पादर सां हे ॿारड़ी वारा हिननि खे ख़बर आहे पोयां खे ख़बर कोन्हे मुंहिंजे ख़्याल में लुंडी छा सां मरंदी आहे पादर सां लुंडी बेपीरी आहे हे बेपीरिया हो बेपीरो हे लुंडिया हो लुंडो ॿिन्हिनि जो इलाज हिकु ई था सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो चओ असांजे सुननि में वरी हिकिड़ा वीचारा ईमान जा किरे बाबा महिमान हाणे छॾियो न खणी हाणे उन कॾहिं निमाज़ बि न पढ़ी क्यास बि वरी उनखे ई आयो अबा महबूब जा दुश्मन हा बाबा महिमाननि ॿुध छॾियो भले छा कंदा हिकु राति रहंदा न हिकु राति रहंदा त ईमान जा चोर आहिनि न हिकिड़े जो ईमान फुरे वरितो त उहो अज़ाब नांग त तुंहिंजे लाइ तयारु थींदा न बस जेको चवे न हिनखे रायो उनखां बस हिकिड़ो सवाल
अब तुझे नबी जो पांजे तुझे पी जो दुश्मन हुजे त तू राई दे उनके बंदूक खणी ढुकाए पंदे मुझे अब्बे जो दुश्मन आ मुझे अब्बे ते गैरत अजई थी मुझे नबी ते तोखे गैरत थोड़ा थी सुभान अल्लाह छो जो ईमान वारो उहो आहे जेको पंहिंजे अब्बे अम्मा खां पंहिंजे दौलत खां पंहिंजे बचन खां हर हिक खां वधीक मोहब्बत मुंहिंजे दिल पर नबी सां करे उहो ईमान वारो थींदो आहे बेशक सुभान अल्लाह मथे खणी भेज दस्तगीर जो नालो चओ तॾहिं के आशिक चयो सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां न थकियल सुभान अल्लाह ते मां बि कोन अर्ज़ कयां अञा दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह त मथे खणी भेज दस्तगीर जो नालो अञा इश्क वारी राड़ कर मुझा मौला जेको दिल वारी राड़ करे हुनखे हिन महीने में मदीने जो दीदार नसीब फरमाया फकीरो मदीने जो दीदार खपे अज सीने जा दरवाजा खोल अज कंजूसा पछड़े इश्क वारी राड़ करे जो भेज दस्तगीर ने पोयन के त जिते भी ना आए वञणो थकी दी पिया सुभान अल्लाह बे आशिक थकबो हे अॻियां बि त हिननि सां गॾु वेठा हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नालो जो बस हिकिड़ी दस्तगीर जी नंढी करामत ॿुधो पोइ इंशाअल्लाह ताला दुआ ख़ैर दस्तगीर दस्तगीर ॾाढा त चओ न दस्तगीर खां जेको फिरियो सो फिरियो दस्तगीर खां जेको फिरियो सो दुनिया में उनजी अहिड़ी त सलाह ऐं अहिड़ो त तस्लील थींदो दुनिया में त दुनिया उनखे ॾिसंदी छो जो मुंहिंजो दस्तगीर दुनिया वारनि सां फिटाजा दस्तगीर सां न फिटाजा पाड़ू निकिरी वेंदा दस्तगीर जे मुरीदनि जा त जरन में किला सुभान अल्लाह कोई पटे भी न थो सके के जुर्यत भी ना है जे मथा मुझे मुर्शिद दस्तगीर जो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नालो जेके पांजे मुर्शिद जो सहारो आहे उहो भेज दस्तगीर जो नालो जमे जिसे मिल गया कम लीवाले कदम उसे दो जहां का खजाना मिला है ओ मुझे दस्तगीर जा गुलामा मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो नौकरा जे जो नालो यूसुफ कादरिया सुभान अल्लाह मिस्र जे रहण वारो आ हर महीने मुझे मुर्शिद दस्तगीर जी यारी मल्हाईंदो आ एड़ी तैयारी मल्हाईंदो आ जो उन जे इश्क के ॾिसण जे लाइ हज़ारे माण्हू गॾु थींदा उन यूसुफ कादरीअ जे इश्क के ॾिसी हज़ारे न लखे दस्तगीर जा नौकर बणिजी विया सुभान अल्लाह ॾाढा त दिल वारी रण करे सुभान अल्लाह मुझे दस्तगीर जा गुलाम हर महीने पंहिंजे मुर्शिद जे यारीअ जा दस्तर ख़्वान जेको यारी खाइण जे उन जा हथ बि पाण धोरायबा अॼु मुंहिंजा महिमान न आया अॼु मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर जा महिमान आया सुभान अल्लाह वो यूसुफ कादरी बीमार थी पियो हकीमन ॾे खणी आया हकीम ॾिसी करे चवण लॻा सुभान अल्लाह इनके का दुनिया जी बीमारी कोने ए पांजे मुर्शिद जे इश्क में बीमार थी पियो अल्लाह अकबर दस्तगीर सां एतिरो प्यारो जो एतिरो शदीद बीमार थी पियो डॉक्टर हकीमन ला इलाज करे छॾियो वञो हे चंद ॾींहंनि जो महिमान खणी आया घर में पुट रोइन पिया त असां यतीम थियण वारा आहियूं न्याणियूं रोअनि पियूं त असांजे मथां बाबे जो सायो वञण वारो ओ दुनिया जा मुसलमान जंहिंजे मथां अबे अम्मा जो सायो उन जे मथां रब जे रहमत जो मींहुं वसी पवंदो सुभान अल्लाह ओ दुनिया जा मुसलमान
अबे अम्मा जेड़ो भाग कंहिंजे घर में न आहे जंहिंजे घर में अबो अम्मा आहे उनजे घर में रब जे रहमत जो दरिया आहे नौजवानो अबे अम्मा सां रुसंदा आहियो अबे अम्मा के तकलीफ़ ॾींदा आहियो अबे अम्मा के सताईंदा आहियो अबे अम्मा के सताइण सां पंहिंजी बर्बादी थींदी आहे ओ रब रुसी पवंदो आहे मुंहिंजे दिलबर नबी फरमाया जेको अबे अम्मा खां मुंहुं घुंजाए दोज़खी ॾिसणो अथव इनखे ॾिसो दुनिया जे तख़्ते ते सुख जो साह न खणंदो जेके अबे अम्मा जी दुआ हूंदी आहे उहा दरिया जा सीर बि क्रॉस करे वेंदो हिकिड़ो शख्स काबे जो तवाफ पियो करे जीअं जो अल्लाह जे काबे जे तवाफ जे हिकिड़ो कामिल बुज़ुर्ग ॾिसे जॾहिं उहो तवाफ करे जॾहिं चकर शुरू कई अल्लाह जे काबे जे वेझो पियो अचे आवाज़ पियो अचे ओ पलीत मां अल्लाह जे घर खां परे थी वरी काबे जो तवाफ चकर ॾेई वरी बैतुल्लाह जे वेझो अचे वरी आवाज़ अचे पलीत मुंहिंजे घर खां परे थी आवाज़ अचे मुंहिंजे घर खां पलीत बदबख्त परे थी सत ॾींहं चकरनि में सत ई आवाज़ ई आया उन कामिल ॾिसी करे उनखे बांह खां पकड़ियो मां सतनि चकरनि में सत दफ़ा मां बि आवाज़ ॿुधो तूं बि आवाज़ ॿुधो या न आओ साईं मां बि ॿुधो तूं कहिड़ी ख़ता कई आहे कहिड़ो ॾोह कयो थी जो मुंहिंजो रब तोखे पंहिंजे काबे जे वेझो अचण नथो ॾे उहो चवे थो सोना हे अॼु खां वठी इहो क़िसो न आहे 7-8 साल गुज़री विया आहिनि मां रब जे काबे जे वेझो थो अचां मूंखे इहो हुकुम थिए त पलीत परे थी मां कहिड़ी ख़ता कई अथई जो मुंहिंजो रब ॾमिरजी पियो आहे रोई करे चवण लॻो साईं मां घर में पंहिंजी अमड़ खे चयो अम्मा मानी ॾे अमड़ चयो पुट बाहि हाणे बारी आहे थोरी देर आहे वरी मां मानीअ जी तलब कई मूंखे बुख लॻल अञा देर थी वरी मां तलब कई अमड़ नाराज़ थी पई अमड़ खे मां चयो मूंखे मानी खारा अम्मा चयो कुझु देर आहे मूंखे कावड़ आई मां जो अम्मा खे हर बार बार चयो अम्मा मूंखे जज़्बात में थप्पड़ आई मां बि इंसान हुयमि मूंखे कावड़ आई पंहिंजे अम्मा खे वठी करे मुंडीअ मां भरियल तनूर जे अंदर मां पंहिंजे अमड़ खे उछलायो मुंहिंजे अमड़ जूं ॼंगूं सड़ी वियूं मुंहिंजे अमड़ जूं बाहूं सड़ी वियूं उहा मुंहिंजी अम्मा माज़ूर बणिजी वई आहे ओ दुनिया जा नौजवान अबे अम्मा खे तकलीफ़ूं ॾींदा आहियो अबो अम्मा त बचे जी झिड़क बि सही न सघंदो आहे उहो रोए थो सोना मुंहिंजी अम्मा माज़ूर बणिजी वई आहे हिकिड़े खट ते 7-8 साल थी विया अम्मा हथनि खां बि माज़ूर थी वई आहे ॼंगुनि खां बि माज़ूर थी वई आहे रब जे काबे जे वेझो थो अचां 7-8 साल थी विया आहिनि मुंहिंजो रब मूंसां नथो पर उन चयो अदा रब कीअं परजंदो पहिरियों वञ पंहिंजे अमड़ खे वञी परजा अमड़ खां माफ़ी वठ पोइ रुठल रब तोसां परजंदो अल्लाह अकबर हया ख़ातिर अम्मा जे आॾो न ईंदो कहिड़ियूं अखियूं खणी वञा ओ कहिड़ा हथ खणी वञा जे हथनि सां अमड़ खे एतिरियूं ईज़ायो तकलीफ़ूं ॾिनियूं इन जो इं अमड़ जे पिट में मरी न वञा मुंहिंजी आख़िरत ख़राब न थी वञे उन गिजीअ में गारो पातो अची अम्मा जे खट जे फेरांदिन खां वेही रहियो अम्मा मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजो रब मूंखां नाराज़ आहे जॾहिं खां मां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे दुनिया मुंहिंजी उजड़ी वई आहे दुनिया में इज़त ख़त्म थी वई आहे मुंहिंजो रब मूंखां नाराज़ थी वियो आहे ओ अम्मा तूं परज त रब परजे पर वाह अम्मा जे अमड़ जूं ॼंगूं ख़त्म थी वियूं जे अम्मा जूं बाहूं ख़त्म थी वियूं अम्मा हुनखे बचे खे रोई करे सीने सां लाए अम्मा थी जवे बचा मां तोखे माफ़ करे छॾियो सुभान अल्लाह बस अम्मा माफ़ कंदी वई मुंहिंजो रब रहमान भी राज़ी थी पियो वरी जॾहिं काबे जे तवाफ
जेला भयो उन गिलाफ काबे में आवाज आयो ओ मुझा प्यारा बना अजी काबे जे गिलाफ सा भाकुर पा रुठल रब तुझो अमर जे करे पर जीवियो ओ मुझे महबूब जा परवानो रुठल रब परदो जने अबे अम्मा जे कदमन में ईंदे महबूब कदमन में जन्नत रखी दिनी ओ दुनिया जा नौजवान अबे अम्मा जे कदमन जी करामत हासिल करे त ॾिसो आदम आयो अबे अम्मा जे कदमन खे चूमी मिठड़ियूं ॾेई दुआ घुराए दुनिया में निकिरो त तव्हांजे इज़त में भी फ़र्क़ तव्हांजे रोज़ीअ में भी फ़र्क़ तव्हांजे शान मान में भी फ़र्क़ न थिए त जीलानीअ खे हथ न ॾिजां जेकॾहिं रब तुंहिंजी इज़त वधाए त अबे अम्मा जी ख़िदमत ज़रूर कजां सुभान अल्लाह ओ बाजबरिया रब बानन ते तुझी कावड़ की अठई सजंदी ओ करीम सां जीहिया चमड़े हिक जण गबिका न सही सजंदी जो बाजबरिया रब बानन ते तुझी कावड़ की ठही सजदी तुझी दो सवारी पाए खा हिन पाए पिया हे पना गुरी तपो केड़ी तरह तुझी दो जग में इंसान जी रात रही सजदी ओ करीम साजिया चमड़ी हिक चढ़ गबी कान सही सगदी बोला तू भी हुजे मुस्तफा भी हुजे हर लसा पोए बिन जड़ काथी निकरो करीम हुजन या गाल तोखे नवणी सगंदी ओ बाजबरिया ते तुझी कावड़ की अठही सगंदी कख पियो न अमड़ बजड़न ते सहे तू आड़ा में कियां उछली दे अमर जे दिल में हिकड़ी रहमत जी ज़री ॾिनी थई अपन बचन ते कख बर्दाश्त नथी करे तो त रहमत जो मालिक आ तू की चाहींदे त महबूब जा उम्मती दोज़ख में सड़ा सुभान अल्लाह दिल सां नथो ॼमे सुभान अल्लाह कख पियो न अमर बचड़न ते सहे तू आड़ा में कियां उछली दे मां पी खामत तोखे प्यारा एड़ो प्यार अमर न दई सगंदी ओ बाजबरिया बानन ते तुझी कावड़ की अठही सगंदी महबूब जे गुलामी में के नाज़ आ भी गुनाहगार पर प्रिय जाऊं असा प्रिय जी मोहब्बत जे सदके असा ते करम जरूर थींदो जे जो अकीदो आ त करम जरूर थींदो हिन लफ्ज़न ते बुधी करे रड़ करे सुभान अल्लाह उहो चवंदो आशो छा थो चवे मां केडो बी बेहद बेकार आया तभी तू जिन पिया जो गुलाम जो गुलाम हाथ मथे खणी सुभान अल्लाह चवे मोला जेको दिलवारी सुभान अल्लाह करे उन जा बेड़ा पार सुभान अल्लाह वाह मुजा मुर्शिद सोना हाणे मां इहो वरी शेर जो पढ़ा बुधी करे पो भेज दस्तगीर जो नारो मां केडो बीबी हद बेकार आया तभी तू जन पिया जे
के बचन जो गुलाम आया मुझा बोला जो को दिल वारी राल करे उन दी अज हाज़िरी महफूज़ करे छया उन जे रिश्ते में बरकत अता फरमा जा घर पो पाके उन के दिल जो वाह वाह मत करी जो मत करी लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या समझ में जो भेज दस्तगीर वाह मुझा मुर्शिद करीम दादा तो सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह दिल बेदों प्रा करे त करे दिल यार दान रही सकंदी ओ बाजबर पियो तो साइड करती हो तुंजी कावड़ की अठई सनदी बस इतने में ही रो विराजो बाद में बस दस्तगीर जी करामत पूरी थी दादा भेज दस्तगीर जो नालो अंद पियो कया जदे वो यूसुफ कादरी सुभान अल्लाह ता जाओ ना सुभान अल्लाह तमा जगनी भेज दस्तगीर जो करामत पूरी थी या वरी बे दफे अद बुधाया जिससे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला यूसुफ कादरी पांजे बचन के वसियत कई अगर मां यारियां जेडी मिसाल थी वने मुझो जनाजो कमरे जे अंदर बंद करे छड़जो जने मुझे पीर जे यारियां जो टाइम फेरियो यारी कजो जी यारी खुशी में कंदा आयो चेहरे ते खुंज भी न होजे अखिन में कोड़ो भी न होजे चेहरे ते मुस्कुराहट होजे मुझे दस्तगीर जे यारियां में खलल न जे अग में मुझे मुर्शिद जी यारी मनाए जो को मुझे जनाजे जो ऐलान को मुखे गुस्ल जाराए जो को मुखे कफन पाराए जो उन यूसुफ कादरी जो विसाल भी यारी तारीख दे थो उन पांजे अब्बे जे वसियत के पानी दिनो कमरे जे अंदर बंद करे छड़ियो ओ जी यारी दस्तगीर जी मलाईंदा खुशी में यारी मलाईंदा वतन जेके अचन उन जी खिदमत कन हिकड़ो चेहरो नूरानी चेहरे वारो शख्स जी दस्तरखान ते वेही रहियो अबा यूसुफ कादरी काथे आ मुके यारी गद यूसुफ कादरी सां खाइणी आ सुभान अल्लाह अदा तू यारी खाओ करे परे निकल आए तो यारी खाओ बाहिया न मुखे उन पान दावत दिनी कलाक गुजरियो कलाक गुजरिया 3 कलाक है हैरान थी विया है त उठे ही न तो इनके पासे ते वठी विया हथ बदी चढ़ लगा साईं हवा दावत खाओ असा जो अबो दुनिया मां रेलत करे वियो असा जो अबो दुनिया मां लादाणो करे वियो हवा दावत खाइण फरमायो वो जवान तो जो ना पाना उन दावत पान दिनी मां उन का सवा नगर गड उन का सवा नगर किया गया गड नगर उन सा करनो आ सही तो के इतबार न तो अज दरवाजो कमरे जो खोलियो अंदर वठी आया कपड़ो हटाए चवण लगा अबा दिस असा जो अबो दुनिया छडे वियो आहे असा यतीम बची चुकायो पर वसियत कई मुझे दस्तगीर जी यारी मलाए जो पो मुझे जनाजे के खणाए जो मानू मुसा मोहब्बत कदान दस्तगीर जे करे मत यारी में खलल जी वने वो बासा जो अबो फोत लगो पियो तो नंगर करा पे जो रूह खुश थी गो इनन जो पियो दावत मुके पान दिनी वो वे जो थी शख्स कन में तो जवे ओ यूसुफ कादरी वो दावत छोड़ नहीं जो उठे भी न थो उठी मुसा गड नगर कर मानत तुझी दावत कबूल न कंदो सा अञा हुन जो हीअं चवण यूसुफ कादरी पंहिंजे खट ते उठी वेही रहियो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर यूसुफ कादरी उठी वेही रहियो सब हैरान थी विया
उन्हनि जा पुट पेरनि ते किरी पिया साईं असांखे यतीम थियण खां बचाए छॾी उहे न्याणियूं पेरनि में साईं तुंहिंजी महिरबानी असांजो अबे जो सायो लही चुको वरी तुंहिंजे करे मोटी आयो घर वारी पेरनि ते किरी पई ओ सुणा मूंखे बेवा थियण खां बचाए छॾी उहो यूसुफ कादरी उथी कदमनि ते किरी पियो आहे सुणा तव्हां केरु आहियो एतिरी महिरबानी कई अथव ओ रड़कीअ वारो ओ दस्तगीर जे यारीअ में वेठा आहियो हे आख़िरी घड़ी क़बूलत वारी थींदी आहे हे शान सम्झ में अचे दस्तगीर जो प्यार सीने जे अंदर आहे रब जेतिरी ताक़त ॾिनी आहे हे शान वणे दिल वारो नारो ॿुधाइण तुंहिंजो कमु आहे सभु तुंहिंजा कम ठाहिण दस्तगीर जो कमु आहे यूसुफ कादरी पेरनि ते किरी पियो ओ तूं केरु उन जवान चयो दावत बि ॾे थो सुञाणे नथो ओ यूसुफ कादरी मां तुंहिंजो मुर्शिद बगदाद वारो जवान पीर जो मथे खणी भेट मथे खणी भेज दस्तगीर जो नारो वियो वियो त मां बस पंहिंजे जेको आहे हिन दस्तगीर जी करामत खे पूरो करे दुआएं ख़ैर कयां दस्तगीर जा गुलाम मुंहिंजे पीर जे पीर फड़ा वियो मुंहिंजा बोला जेको जल्दी वे त उनजो जल्दी बेड़ो पार फरमा जा फकीर फोन ते पोइ ॻाल्हाइबो अॻ में वेबो जो ख़्याल वीचारे जे तड़पी वियो न रण की परे ॾाढा भेज दस्तगीर जो नारो चओ चयो जवान चयो ओ यूसुफ कादरी मां तुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादर जीलानी आहियां तूं मूंखे सॾ करे दावत जो ॾिनी यारीअ जी मां दस्तगीर तुंहिंजी यारी क़बूल कई दावत क़बूल कई मां इरादो कयो अॼु तोसां नंगर गॾु खाइणो आहे जेकॾहिं दुनिया मां वियो आहे त बि ज़िंदा करे बि तोखे मां यारी सुभान अल्लाह मथे खणी भेज दस्तगीर जो नारो चओ ॾाढा भेज दस्तगीर जो नारो आया दस्तगीर सरकार सां वेही गॾु यारीअ जो नंगर करे सुभान अल्लाह चओ न रड़कीअ वारो जेकॾहिं हे लफ़्ज़ वणे त पोइ दस्तगीर जो नारो जेकॾहिं दस्तगीर उन पंहिंजे गुलाम यूसुफ कादरी मूल खे ज़िंदा करे पाण सां गॾु नंगर कराए सघे थो त तव्हां असांजे किरियल क़िस्मत खे बि दस्तगीर उथारे सुभान अल्लाह भेज दस्तगीर जेतिरी रब ताक़त ॾिनी अथई अॼु उहा ताक़त मिलाए दस्तगीर सां प्यार जो इज़हार दस्तगीर जी गुलामी क़बूल थी वञे सीने जो ज़ोर लॻाए थो वाह वाह सुभान अल्लाह हिन मौज़ूअ ते मनक़बत हुजे हा उहा फरमाश हुजे हा हे वरी नात जी फरमाश आहे पर प्यारा दोस्तो दस्तगीर सरकार जे शान तां क़ुर्बान तॾहिं त आशिक़ चयो सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ कयां सुभान अल्लाह मौज़ूअ ते फरमाश कंदा कयो जेकॾहिं दस्तगीर जो शान आहे त मनक़बती जी फरमाश महबूब जो शान आहे त पोइ नात जी फरमाश सुभान अल्लाह रब जो ज़िक्र हुजे त पोइ हमद जी फरमाश सुभान अल्लाह ॾाढा त चओ न सुभान अल्लाह दस्तगीर जे शान में हिकिड़ो शेर ॿुधो सुभान अल्लाह ॾाढा त सुभान अल्लाह कंहिं बि मुश्किलात में मगर दस्तगीर जा मुरीद गम न कर जवाब कादरी ॾाढा सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह जो भेज दस्तगीर जो कहीं भी मुश्किलात में मगर तू भी जाओ कहीं भी मुश्किलात में मगर दस्तगीर जा मुरीद गम न कर इमरान कादरी कादे भेज दस्तगीर जो नारो भेज दस्तगीर जो नारो जाओ कहीं भी मुश्किलात में मगर
दस्तगीर जा मुरीद कम न कर असांजो मुर्शिद कहिड़ो आहे ने ॿुध लफ़्ज़ बड़ा नी त पोइ भेज दस्तगीर जो नारो को भी पैर में कंडो लगे तो तदा करण खाएंगे बराए ना आशिक डाल जाए खैर सा पवेस थी खबर क्योंकि कंडो तो लगे इन ईज़ाव जी भी दस्तगीर के खबर पवे थी तू सदक तो मुश्किल है सुभान अल्लाह कहीं भी मुश्किलात में अगर दस्तगीर जा मुरीद गम न कर दस्तगीर जा